हाँ ही रियासत ऐं सियासत खिलाफ साज़िश थी रही है। एक भेरो ॿीहर हालतूं ख़राब कयो पियो वञनि। नून लीग अॻवान मलिक अहमद ख़ान चयो आहे त 9 मई खां अॻु पीटीआई बानी ख़िलाफ़ वारंट खणी ईंदड़नि जे साम्हूं हथियारनि जा जथा विहारिया विया। इदारनि ख़िलाफ़ ॿ माह वेही मुहिम हलाई पई वञे। पाकिस्तान बार काउंसिल इलेक्शन में धांधली के इल्ज़ामनि की जांच जो मुतालबो करे छॾियो। पाकिस्तान बार काउंसिल जो चवणु आहे त इलेक्शन में धांधली के इल्ज़ामनि सां इलेक्शन की शफ़ाफ़ियत ऐं साख मुतासिर थी आहे। सियासी पार्टियों इल्ज़ामनि की जांच लाइ हिक आज़ाद कमीशन ते मुतफ़िक़ थियनि। पाकिस्तान के इस्तेहकाम ऐं जमहूरी अमल ते अवाम के एतमाद लाइ सियासी पार्टियों किरदार अदा कनि। अॻूणे वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में इंटेलिजेंट बेस्ड ऑपरेशन में 9 दहशतगर्द मारिजी विया। शहीद सिपाही शाहज़ेब असलम की बहादुरी के सलाम पेश करियां तो जारी कयल बयान में शहबाज शरीफ़ चयो आहे त सिपाही शाहज़ेब असलम दहशतगर्दनि सां मुक़ाबले दौरान शहीद थी वियो। पाकिस्तान के दहशतगर्दी खां पाक करण लाइ ही क़दम असांजे अज़म के वाज़े करे थो। पीपल्स पार्टी पारा ठट्टे ऐं सिजावल ज़िले के क्लीन स्वाइप थियण की खुशी में जलसो अॼु थींदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ुसूसी शिरकत करे ख़िताब कंदो। ठट्टे ऐं सिजावल ज़िले के पीपल्स पार्टी क़यादत पारा कारकुननि के जलसे में भरपूर नमूने शिरकत करण की हिदायत। मकली स्टेडियम ग्राउंड ते ॾिठल जलसेगाह की तैयारी मुकम्मल। खानवान में एक हफ्तो अॻु पुलिस नमूने गुम थियल 2 शागिर्द बाज़ियाब थी विया। खानवान ऐं रशीद बगड़ पुलिस ॻुझे इतला ते गॾियल कार्रवाई करे 2 शागिर्दनि समीर अली ऐं यासिर अली के बाज़ियाब कराए वरितो। राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त 2 शागिर्दनि जे अगवा जे शक में जवाबदारनि खे पिणु गिरफ़्तार कयो वियो, जिन खे नामालूम हंध मुंतक़िल करे वधीक जांच कई पई वञे। हयात पताफ़ी भरसा मासूम नीगरी सां जिनसी ॾाढाई के वाक़े जो एसएसपी घोटकी पारा नोटिस वठण बाद केस दाख़िल कयो वियो। जरवार थाने ते मुतासिर नीगरी की अमर की फरियाद ते जवाबदार लाइ बचाव लगारी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। केस दाख़िल करण बाद पुलिस जूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवायूं। जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। PSL जो मेलो जारी। अॼु ॿ मैचूं खेॾियूं वेंदियूं। पहिरीं मैच में क्वेटा ग्लैडिएटर्स ऐं पेशावर ज़ल्मी मंझंदि 2 वॻे आमो साम्हूं थींदा। ॿी मैच में मुल्तान सुल्तान्स ऐं कराची किंग्स में 7 वॻे मुक़ाबलो थींदो। इसराइल जा फ़लस्तीनियुनि ते हमला जारी। गज़ा ते हवाई हमलनि में वधीक 17 फ़लस्तीनी शहीद, केतिराई ज़ख़्मी। देर अल-बला में पनाहगीर कैंप ते हमले में 10 फ़लस्तीनी मारिजी विया, 5 घर तबाह, केतिराई माण्हू ढेर हेठां दॿिजी विया। रफ़ा जे उत्तर में बमबारी सबबि ॿारनि ऐं औरतुनि सूधो 7 माण्हू शहीद। फ़लस्तीनी मीडिया मूजिबि 24 कलाकनि में 150 खां वधीक माण्हू शहीद ऐं केतिराई ज़ख़्मी थी चुका। शहीदनि जो अंग 28,858 थी वियो, 68,667 ज़ख़्मी थी चुका।